औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तव्हांखे ख़बर आहे पुलिस कांस्टेबल जी टेस्ट हींअर जल्दी जेको आहे IBA जेको आहे कंडक्ट करण वारी आहे। डेट ॾिनियूं आहिनि 31 अगस्त ते जेको आहे असीं कंडक्ट कंदासीं, पर बरसाती बरसाति ऐं तूफ़ान जे करे उहा जेका आहे डेट पोस्टपोन थी वई ऐं हाणे जेका डेट ॾियनि पिया 7 सितंबर या 8 सितंबर इन दौरान जेको आहे इहा टेस्ट वरिती वेंदी। त उहे दोस्त जेके पुलिस कांस्टेबल में फिज़िकल टेस्ट में क्लियर आहिनि ऐं रिटन टेस्ट जी तयारी करे रहिया आहिनि, उहे दोस्त ही वीडियो जेके आहिनि ज़रूरु ॾिसनि। तमामु इम्पोर्टेंट वीडियो आहे, सिंधी अदब जा MCQs आहिनि, बहितरीनु वीडियो आहे, त वीडियो खे एंड ताईं ॾिसिजो। ऐं उहे दोस्त जेके सिंधी लेक्चरर जी तयारी करे रहिया आहिनि, सिंधी लेक्चरर टेस्ट जी तयारी करे रहिया आहिनि, त उन्हनि लाइ बि हीउ वीडियो तमामु इम्पोर्टेंट आहे। या पाकिस्तान में कंहिं बि जॉब लाइ कंहिं बि दोस्त अप्लाई कयो आहे ऐं उन्हनि जे सिलेबस में जेकॾहिं सिंधी जो सब्जेक्ट आहे त हीउ वीडियो जेके आहिनि उहे ज़रूरु ॾिसी सघनि था। ऐं उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। थैंक यू। सिंधी अदब जा MCQs आहिनि। नंबर पहिरियों क्वेश्चन आहे, सिंधी अदबी बोर्ड ॿारनि लाइ रिसालो शाया कयो, यानी सिंधी अदबी बोर्ड जेको ॿारनि लाइ रिसालो शाया कयो उहो कहिड़ो हो? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन सी, गुलफुल। ऑप्शन सही जवाबु अंदरि ॿिया बि ऑप्शन आहिनि। ऑप्शन ए आहे चांडोकी, ऑप्शन बी आहे गुलन जहिड़ा ॿारड़ा, ऑप्शन डी आहे मुखड़ी, पर इन जो सही जवाबु आहे गुलफुल। सिंधी अदब जेको सभिनी खां पहिरीं जेको ॿारनि लाइ रिसालो शाया कयो उहो हो गुलफुल। उनखां पोइ नंबर ॿियो क्वेश्चन आहे, सिंधी डाइजेस्ट कंहिं जारी कयो? सिंधी डाइजेस्ट जेको आहे पहिरीं जेको आहे सिंधी डाइजेस्ट कंहिं जारी कयो? उहो आहे मोहम्मद बख्श जौहर। पहिरीं जेको सिंधी डाइजेस्ट जारी कयो उहो हो मोहम्मद बख्श जौहर। उनखां पोइ आहे, सवाइ उमिरि ते लिखियलु किताब जहिड़ा गुल गुलाब जा केतिरनि हिसनि में छपियल आहे? इहो सवाइ उमिरि ते लिखियलु किताब आहे, इहो केतिरनि हिसनि में छपियल आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन बी, 2 हिसनि ते छपियल आहे। उनखां पोइ आहे क्वेश्चन नंबर 4, पीरीं जे परदेस में नाले सफ़रनामे जो लेखक केरु आहे? पीरीं जे परदेस में हिकु सफ़रनामो आहे, ठीकु आहे। हाणे ऑप्शन तव्हांजा पेपर में हीअं बि अची सघनि था त पीरीं जे परदेस में इहो छा आहे? सफ़रनामो आहे, नज़म आहे, गज़ल आहे या XYZ? इहो छा आहे? त इहो आहे सफ़रनामो। पीरीं जे परदेस में इहो छा आहे? सफ़रनामो आहे। इहो कंहिंजो लिखियलु आहे? इन जो लेखक केरु आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए, इनायत बलोच। उनखां पोइ नंबर 5 आहे, GM सैयद शाह साईं ते कहिड़ो किताब लिखियो आहे? GM सैयद जेको आहे शाह साईं ते, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते कहिड़ो किताब लिखियो आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन डी, पैगाम लतीफ़। साईं GM सैयद जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते जेको किताब लिखियो उहो आहे पैगाम लतीफ़। अच्छा, उनखां पोइ क्वेश्चन आहे, लहरी लहरी में लालाण शाइरी जो गुटको आहे, शाइर जो नालो ॿुधायो। लहरी लहरी में लालाण इहो शाइरी जो जेको आहे नंढिड़ो हिकिड़ो टुकड़ो आहे। हाणे ॿुधायो इहो शाइर कहिड़ो आहे जंहिं जेको आहे इहा शाइरी ॾिनी? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन सी, उस्ताद बुखारी। मिठड़ो भाउ कंहिंजी कहाणियुनि जो मजमूओ आहे? मिठड़ो भाउ कंहिंजी कहाणियुनि जो मजमूओ आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए, वलीराम वल्लभ। उनखां पोइ टू किलिंग टू जो मतिलबु आहे, टू किलिंग टू जो मतिलबु छा आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन सी, चंबड़ण। स्टॉर्म इन अ टी कप जो मफ़हूम छा आहे? स्टॉर्म इन अ टी कप जो मफ़हूम ॿुधायो। त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए, मामूली ॻाल्हि ते हीजा, न मामूली ॻाल्हि ते जेको आहे कावड़ करणु। स्टॉर्म इन अ टी कप। उनखां पोइ स्कॉट फ्री, गेट स्कॉट फ्री जो मफ़हूम आहे। गेट स्कॉट फ्री जो मफ़हूम छा आहे? त इन जो सही जवाबु आहे ऑप्शन ए, साफ़ बची निकिरण। गेट स्कॉट फ्री जो मफ़हूम आहे ऑप्शन ए, साफ़ बची निकिरण।
ही हुई असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी कमेंट्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।